जामशोरो वेझो हथियारबंदनि रिटायर उस्ताद जे भातियुनि खे तशद्दुद जो निशानो बणाए घर खे ताला हणी छॾिया। मुतासिरनि पारां एहतजाज कयो वियो। ॻोठ मिसरी खोसो में राति देर सां हथियारबंदनि रिटायर उस्ताद मोहम्मद परियल उनट जे घर ते हमलो करे औरतुनि ऐं ॿारनि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए भातियुनि खे ॿाहिरि कढी घर खे ताला हणी छॾिया। औरतुनि ऐं ॿारनि जी दांह ऐं पाड़े वारनि जी मुदाख़लत ते हथियारबंद फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची घर खे लॻल ताला टोड़े मालिकनि खां मालूमात वरिती। मुतासिर घर धणी मोहम्मद परियल उनड़ पंहिंजे ससु ऐं मासूम धीअरुनि सां गॾु एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो आहे त ॻोठ मिसरी खोसो में तालिब हुसैन मंगीअ खां 2017 में 1750 फुट प्लाट वठी घर ठहिराए 2023 में माशूक सोलंकीअ खे मसवाड़ ते ॾिनो हुयो। हुन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त हिकु महीनो अॻु नबील उर्फ़ वहीद वल्द नवीद सुहाग, वसीम वल्द रज़ा मोहम्मद सुहाग ऐं रहीम सुहाग पंहिंजे साथियुनि सां गॾिजी मुंहिंजे मसवाड़ीअ खे ज़बरदस्ती उथारे छॾियो हुयो, जंहिं बाद मूं पाण घर में रिहाइश अख़्तियार कई आहे। हुननि जो चवणु हो त ॼाणायल माण्हुनि पारां धमकियूं ॾियण बाबति पुलिस खे बि इतला ॾिनो हुयो, पर पुलिस को बि तहरुक न वरितो। हुन IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP जामशोरो खां मुतालबो कंदे चयो आहे त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।